ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासूं। सिंध काबीना सूबे में प्लास्टिक जी शॉपिंग बैग्स ते पाबंदी लगाए छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त प्लास्टिक बैग जे कारोबार ऐं ख़रीदारी ते पाबंदी हूंदी। सिंध काबीना पारां कैडेट कॉलेज पेटारो लाइ 200 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना एक्साइज़ कांस्टेबल जो ग्रेड 5 खां 7 करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। एक्साइज़ खाते में तपेदार खे 6 खां 9 ग्रेड में अपग्रेड करण जी मंज़ूरी ॾिनी वई। एक्साइज़ खाते में जमादार खे 7 खां 9 ग्रेड में अपग्रेड तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया। सिंध काबीना सूबे में प्लास्टिक जे शॉपिंग बैग्स ते पाबंदी लगाए छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त प्लास्टिक बैग जे कारोबार ऐं ख़रीदारी ते पाबंदी हूंदी। सिंध काबीना पारां कैडेट कॉलेज पेटारो लाइ 200 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना एक्साइज़ कांस्टेबल जो ग्रेड 5 खां 7 करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। एक्साइज़ खाते में तपेदार खे 6 खां 9 ग्रेड में अपग्रेड करण जी मंज़ूरी ॾिनी वई। एक्साइज़ खाते में जमादार खे 7 खां 9 ग्रेड में अपग्रेड करण जी तरक्की ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। ही इंतहाई अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध काबीना सूबे में प्लास्टिक जे शॉपिंग बैग्स ते पाबंदी लगाए छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। इन इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो, ही जेको सिंध काबीना जो इजलास थी रहियो आहे, कहिड़ा अपडेट्स ॾींदा? बिल्कुल निदा, सिंध वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत सिंध काबीना जे इजलास जारी है। काबीना इजलास में मुख्तलिफ अहम जेके फैसला कया विया आहिनि, ख़ासि तौर ते सूबे में जेके प्लास्टिक बैग जेके आहिनि उन जे इस्तेमाल ते पाबंदी के हवाले से वॾो फैसलो साम्हूं आयो है। प्लास्टिक बैग में शॉपिंग बैग, प्लास्टिक जेका कैरियर बैग शामिल आहिनि ऐं सिंध हुकूमत पाबंदी लगाइण के हवाले से सिंध प्रोहिबिशन ऑफ नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन रूल 2024 जे तहत तरमीम कई है। इन तहत हाँ प्लास्टिक जो जेको बैग है वो कारोबार ऐं ख़रीदारी में मुकम्मल तौर ते पाबंदी हूंदी। ये वॾो अहम फैसलो कयो है सिंध काबीना। अहिड़ी तरह सां सिंध काबीना एक्साइज़ ऐं खाते जा जेके सिपाही आहिनि उन्हनि खे ग्रेड 5 मां 7 में करण जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं ग्रेड 6 खां 9 में जेके तपेदार आहिनि एक्साइज़ खाते जा उन्हनि खे पिणु तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे। अहिड़ी तरह सां एक्साइज़ खाते जा जेके जमादार आहिनि उन्हनि खे 7 ग्रेड मां 9 ग्रेड में अपग्रेड कयो वियो। इन हवाले सां काबीना बाज़ाब्ता तौर ते मंज़ूरी ॾिनी आहे। जॾहिं काबीना जे इजलास में मुख़्तलिफ़ जेके इशूज़ इसम जेके आहिनि उन्हनि ते बहस सिलसिलो जारी आहे। वॾे वज़ीर काबीना जी सब कमेटी जी सिफारिश ते कैडेट कॉलेज पेटारो खे 200 मिलियन रुपए जी जेका ग्रांट आहे उहा मंज़ूरी ॾिनी आहे। 100 मिलियन रुपया ग्रांट इन एड 100 मिलियन रुपया एंडोनमेंट फंड जी जेका मंज़ूरी आहे उहा शामिल आहे। अहिड़ी तरह सां कैडेट कॉलेज करमपुर खे 16.5 मिलियन रुपया शागिर्दनि जे लाइ ख़रीद करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। नेशनल बॉक्सिंग चैंपियनशिप 2025 जे हवाले सां 20 मिलियन रुपयनि जी रक़म जेका उहा पिणु मंज़ूर कई वई आहे। लाहौती मेले मुनक़िद करण जे हवाले सां 50 मिलियन रुपए जी ग्रांट जेका उहा मंज़ूर कई वई आहे। अहिड़ी तरह सां हेड एंड ड्रेन जी जेका RD 65 खां 14 ताईं 116 ताईं लेफ्ट जेका बैंक आहे उहो मजमूई तरह सां 996 मिलियन रुपया रक़म उहा मंज़ूर कई वई आहे। इहा हेड एंड लेफ्ट जेका बैंक आहे जैकबाद शहर जे साम्हूं आहे। अहिड़ी तरह सां किडनी सेंटर कराची जे हवाले सां वॾे वज़ीर 500 मिलियन रुपए जी वन टाइम ग्रांट जेका उहा मंज़ूरी ॾिनी आहे। किडनी सेंटर पटना बेडेड जेको ICU जी तामीर ऐं पेशेंट केयर एरिया जी मरम्मत जे हवाले सां ये रक़म इस्तेमालु कंदी। सिंध इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर SICVD जे हवाले सां 600 मिलियन रुपयनि जी ग्रांट मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहिड़ी तरह सां हैबिचुअल ऑफेंडर्स मॉनिटरिंग रूल 2025 जी मंज़ूरी ॾींदे एक्ट 2023 में जेको इहो मंज़ूर कयो वियो हो उन हवाले सां आदि जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे एनक्लेट ऐं ब्रेसलेट यानी कड़ो पहिरायो वेंदो। उन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते जेका स्टेट क्रिमिनल्स जे हवाले सां उहा मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना सेंटर फॉर एक्सीलेंसी ऑफ काउंटरिंग वायलेंट एक्सट्रीमिस्ट जेका एक्ट 2025 आहे उन जी मंज़ूरी ॾिनी आहे। इहो घरू खाते जी जेका हवाले सां सेंटर क़ाइमु कयो वेंदो ऐं सेंटर में अहम जेके ज़िम्मेदारियूं तशदुद इंतहा पसंदी रोकणु तहक़ीक़ राब्तो पॉलिसी जी तयारी हिकमत अमली ऐं मंसूबो तयारु करण में शामिल आहे। सेंटर फैटिक्स जे वर्किंग ग्रुपनि ऐं खाते खे दहशतगर्दी जी इमदाद सां मुतलिक़ जेका जांच हुन में टेक्निकल ऐं तजियाती मदद जेको फ़राहम करणु शामिल आहे। अहिड़ी तरह सां ऑनलाइन इंतहा पसंदी, नफ़रत अंगेज़ तकरीरूं, अफ़वाह साज़ी, साइबर प्रोपेगेंडा ऐं नौजवाननि खे गुमराह करण जे हवाले सां मालूमात हासिल करण ते इतलाह जे जेका मुंतक़िली आहे उनजो मैकेनिज़म बनायो वेंदो ऐं पुरतशदद इंतहा पसंदी खे रोकण जे हवाले सां एक्शन प्लान जी तयारी ऐं उनखे नया असर जेके आहिनि उन जे हवाले सां BOG खे लाॻीतो आगाही फ़राहम कई वेंदी। पुरतशदद इंतहा पसंदी जे हवाले सां मोह ॾियण खे सरकारी ऐं गैर सरकारी तनज़ीम जे जेके माहिर आहिनि
उन्हनि में राब्तो काइम कयो वेंदो ऐं दहशतगर्दी ख़ात्मे जे हवाले सां सूबे में इदारनि खे मज़बूत बनाइण जी ख़ातिर वरठ जा सेमिनार ऐं ठीकु आहे, फयाज़ अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।